मुसलमान भाइयों बिस्तताई इंतजामात मुकम्मल थी विया। अल्लाह से फरमायो जिब्राइल हाणे हिकड़ो कम कर जी मुंहिंजा रब करीम। अल्लाह से फरमायो जन्नतुल फिरदौस में वञ जिते 40,000 बुराक चरन पिया। उन्हनि बुराकनि में जा अहिड़ो बुराक मुंहिंजे राणे ॾे सवारी तौर पर वठी वई जंहिंजे सीने में इश्क मुस्तफा हुजे। मालूम चो अल्लाह सही के वह मखलूक पसंद आ जंहिंजे सीने में इश्क मुस्तफा हुजे ऐं इश्क मुस्तफा खां सवा गुज़ारो बि न। नमाज़ूं रोज़ा हज ज़कात सभु भलो कम आहे पर क़यामत जे ॾींहुं इन्हनि जूं हड़ूं गोरियूं भरियूं पयूं हूंदियूं जेसि ताईं मदीने जो साईं सिफारिश न कंदो कंहिंजी तोड़ हलंदी कोन्हे। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो हज़रत नबी जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेला सवारी जेला जिब्राइल अलैहिस्सलाम जन्नतुल फिरदौस में आया ॾिठा 40,000 बुराक पिया चरन। चक्कर लगाई सब हिक खां हिकु सुणो कहिड़े बुराक खे वठी वञा ॾींहुं बि केड़े बुराक के वठी वञा सभई हिक जहिड़ा सभई चमकन पिया सभिनी में रौनक लगी पई पर ॾिठाई अञा हिकिड़ो चक्कर हणा थोरो परे परे वञी जीअं जो चक्कर लगाई हिकिड़ी वादी आहे उन वादीअ में हिकिड़ो बुराक वेठो आहे पर रोए पियो अखियुनि मथां ज़ारो कतार नीरन। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो रोए वेठो सारो कतार गोड़ा वहन पया। जिब्राइल अलैहिस्सलाम ॾिठो त हिते कुछ राज आयो अंदर वेही रहियो। उन बुराक खे ॾिसी चवण लॻो बुराक हे रोज राड़ो बीमारियों दुख तकलीफ़ूं सब दुनिया में तोखे छा थियो खबरों कजे। बुराक खे चवण लॻो जिब्राइल ऐ बुराक रोई रोई पंहिंजा हाल हे करे छॾिया अथई छा ॻाल्हि आहे दुख मुसीबतूं तकलीफ़ूं बीमारियूं रोज राड़ा त दुनिया में छॾे दुनिया में आहिनि हिते मज़ा आहिनि हिते गुल बाग आहिनि हिते चिटा लॻा पिया आहिनि हे जॻह ख़ैर जी जाइ आहे। बुराक सम्झियो त जिब्राइल खे हिन मुंहिंजे बीमारी जी सम्झी कर चवण लॻो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे घणो ठीक थींदुसि मदीनो घुमाए अचो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे घणो ठाक थींदुसि मदीनो घुमाए अचो। दुकान मुंहिंजी दर्दन जी दवा दुकान मूंखे अरबीअ जे दर ते पुॼाए अचो छो त हर हर हकीमन ॾे मूंखे घणो ठीक थींदुसि मदीनो घुमाए अचो। मूंखे उम्मीद अल्लाह में आखणी मां मदीने ॾे वेंदुसि कंडोर ॿुधणी जेकी हिन साल माण्हू मदीने वञनि जेकी हिन साल माण्हू मदीने वञनि तन समूह जो बि नालो लिखाए अचो छो त हर हर हकीमन ॾे सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह
समुंड में गाल नाए दिल खोले बुदा जिब्राइल भी राज में पियो गालाए चवे पियो जिब्राइल कुर्ब में जो कैद छो सोला दवाला चारवा बिरह जी बीमारी मार जी दवा दी खे चकासे हीअ चवां हकीम ही न छुटंदो छो त हिन जो ही न छुटंदो छो त हिन जो कंहिं पिरीअ सां प्यारो कुर्ब में जो कैद छो छोला दवा ला बीमार रन जी दवा दी दरवा कुर्ब में जो के छो सोला दाला चारवा जन के फिराक तन के छा कंजू फीना फक्यूं जन के फिराक तन के छा कंजू फीना फक्यूं जिया विछोड़ो तिया वठे जिया विछोड़ो तिया वठे हे इश्क जो वापारवा हाय अस्पताल नुमा थी आया इश्क वारा से झोरिया में प्या छुरंगा से झोरिया में प्या छुरंगा यार जल के याद में जो किद छो सोले दवाला चारवा अदा है डरी दिल दर्द है ना चौ भला चाक छे सुरदयों प्या सूरवट जन सुरदयों प्या सूरवट जन इश्क जो आज़ारा मूड ठाहिल मर्ज में खोड़ मस्ताना ऐ महेश्वर दोस्ती में सुरडिया वहवारवा ऐ महेश्वर दोस्ती में सुरडिया वहवारवा अन्या भी जिब्राइल न समझो जिब्राइल न समझो बाबा बुल्ले शाह तर्जुमानी की पान पर मैं तो जिब्राइल आग इश्क तू भी पर इश्क दा शेक वधेरा आग ते सारे कख काने पर इश्क सारे तन मेरा आग ते ताई पानी ठारे पर दसो इश्क दा दारू केड़ा बुल्ले शाह उठे कुछ नहीं सुझदा जिथे इश्क ने लाया डेरा प्यारा मुसलमान भाईरो हजरत बुराक जिब्राइल के समझाए तो जिब्राइल गाल बुध समझी न सघंदे तो कले इश्क मोहब्बत कई ना है तव्हां वञो केनो हाल सुनावा दिलदार कोई मेरा मराज नहीं
मिलदा। जिब्रील फरमायो बुराक काल खोले बुधा जे मूं इलाज न कयो त तोखे ॾस भलो ॾींदुसि। बुराक चवण लॻो जिब्रील जॾहिं अल्लाह पाक असां बुराकन खे पैदा फरमायो पोइ रब फरमायो तरसो मां पंहिंजो महबूब खे ॾेखारियां। पोइ यासीन वारो हुस्न वदुहा वारो चेहरो वलैल वारा जुल्फ अमरुक वारी जवानी ऐं मुंहिंजा प्यारा मक्के जे शहर जो रब कसम खयो आहे ओ महबूब जॾहिं अल्लाह पाक असांजे साम्हूं अची बीहारियो असांजी नज़र महबूब जे चेहरे ते पई हुस्न जमाल ते पई दिलियूं वयूं हलियूं असां सभु आशिक थियासीं मुंहिंजी दिलि हली वई। थोरी झलक दीदार जी कईसीं मदीने जा साईं वरी असां खां रूपोश थिया। पोइ कहिड़ी ॻाल्हि कयां लाए त वया मुखे लोरी लाए त वया मुखे लोरी घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां ओ लाए विया मुखे लोरी लाए त वया मुखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन तां सुतड़ी हुयसि अल्लाह से जते सुतड़ी हुयसि अल्लाह से जते ओ नंढड़ी वठी वयम ज़ोरी है नंढड़ी वठी वयम ज़ोरी ज़ोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन तां कोन नियाऊं पाण सी कोन नियाऊं पाण सी ओ छपर छॾे विया छोरी छपर छॾे विया छोरी घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां अदियूं शाह लतीफ़ भिट जो घूट लतीफ़ चला ओ हीअड़े लाए वयम होरी हीअड़े लाए वयम होरी घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी दात बाबरकत सारे बुराकन खे पंहिंजो महबूब ॾेखारियो सभई आशिक थिया पर हे जेको बुराक आहे चवे थो जिब्रील मां छा कयां मुंहिंजी दिलि हली वई अखड़ियुनि खे कयां छा मां जो हुज़ूर ॾिसी आयूं अखड़ियुनि खे कयां छा मां जो हुज़ूर ॾिसी आयूं हिन दिलि खे साईं मजबूर करे आयूं मजबूर करे सल्लल्लाहु रसूलल्लाह वसल्लम अलैहि
वसजी वयूं पर मुंहिंजो अहिड़ा हाल थी विया जॾहिं खां पंहिंजे महबूब खे ॾिठुमि खाधा विसरी विया पीता विसरी विया ऐश विसरी विया घुमण फिरण विसरी विया जिब्राईल कॾहिं खां जो तन में तार लॻी आहे त बसि इहो वेठो पुकारियां आयल मारो छो ओ सजण मूंखे यादि पियो सुभान अल्लाह है जी जल को यारो ओ सजण मूंखे यादि पियो सजण मूंखे यादि पियो अल्लाह विसरी ताना पियो जी जल को यारो सजण मूंखे यादि पियो ओ पुनल मूंखे यादि पियो सुभान अल्लाह हाय बधियूं हिन त पुनल सेमिया बधियूं हिन त पुनल सेमिया ओ पीखे मंझ पियो जी जल को यारो सजण मूंखे यादि पियो ओ पुनल मूंखे यादि पियो सुभान अल्लाह मुजादी दोस्तों हजरत बुर्राक अर्ज़ तो करे जिब्राईल हाणे कुछ न छो वणे अल्लाह पाक जी बारगाह में दुआ घुरी तुम रब पंहिंजो महबूब ॾेखार रब तो फरमाए इंतज़ार कयो मेराज वारी रात जो जॾहिं मुंहिंजो महबूब ईंदो मेराज करण जे लाइ उन ॾियारे वरी तव्हांखे दीदार कराईंदुसि सुभान अल्लाह मन मुझा सद साब पवन रोज चवंदो आया अॼु कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सोनो यार ईंदो कुर्बान वञा उन रस्ते तां जहीं रस्ते सां कुर्बगार ईंदो प्यारा मुसलमान भाइरो बुराक के जिब्राईल तो ए जिब्राईल बुराक मुबारक हुजे तुंहिंजो भी मसइलो हल थी वियो मुंहिंजो भी मसइलो हल थी वियो बुराक पुछे तो जिब्राईल सो की जिब्राईल फरमायो बुराक जई रात जो इंतजार मेरा जवारी जो सारा तजो की रात मदीने जो वीर अचण वारो आहे बुराक मुंहिंजो मसइलो ही हल थी वियो रब जो फरमाए उहो बुराक वठी वञ जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफ़ा हुजे उहो तूं आहीं तयार थी मां जन्नत जा लिबास खणा ऐं जन्नती पग ऐं जन्नती नालेरो जन्नती सुरहान खणा पोइ अवां सां गॾिजी थो हलां 70 हज़ार मलाइकतुनि ॿिनि वॾनि मलाइकनि सां जिब्राईल मुजादी दोस्तो हिन बुराक के वठी जॾहिं वादी मक्का रवानो थियो अल्लाहु अकबर बुराक खे एॾी ख़ुशी अची वई जो आला हज़रत सईद रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था ॿियनि खां बि थुल्हो मतारो बणिजी वियो कंटी जो भई हली ख़ुशी जो आई त ॿियनि खां बि सबिरो थी वियो ताक़त वारो थी वियो मुजादी दोस्तों बुजुर्गो हाने जने वादी मक्का में आया मुझा साईं वादी मक्का ले जने रवाना थियन था सवारी वादी मक्का में वली सादिम पंजो वादी मक्का में जिब्राईल अलैहिस्सलाम पटको मुबारक लिबास मुबारक खणी जे वक्त में हजरत उम्मे हानी जे घर रवाना थिया त महबूब आराम में आमा उठारे अचां जॾहिं दरवाज़े ते पहुता आवाज़ आयो जिब्राईल कॾहिं महबूब उथारियो बि थई आ न ख़बर आहे सही त कीअं उथारिबो आहे हाणे जिब्राईल कॾहिं इन मामलात में आयो ई कोन्हो सादो सीधो कासिद हुयो अल्लाह पाक फरमायो जिब्राईल
मूं तुझे सारे वजूद खे नूर बनायो तुझा चप काफूर मां बनाया तम काफूर बर्फ खां वधीक थधो अजो के तुझा चप अजो की रात जेला मूं पैदा कया जिब्राइल पंहिंजा पर सकोड़े छत जरिए अंदर वञ मुंहिंजो महबूब आरामी आ सज न कजा सीढ़ी न चढ़जा नालो न खणजा ॿियो कुछ भी न जिब्राइल पंहिंजा है चप मुझे मुस्तफा जे कदमनि जी तेरी दिमागे नबूवत ते ठटकार पवंदी मुंहिंजो जानब जागी पवंदो ओ दावतनामो ॾे महराज शरीफ जो मुझे बुराक जिब्राइल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जिब्राइल पंहिंजा चप मुझे महबूब जे कदमनि जी तरियुनि ते घुमाए जा ठटकार मुझे महबूब जे दिमाग़े नबूवत ते पवंदी मुंहिंजो हबीब जागी पवंदो ऐं मुंहिंजे महबूब खे मुंहिंजा सलाम दावतनामो ॾिजां जड़े जिब्राइल पंहिंजा चप मुबारक मुझे महबूब जे कदमनि जी तरियुनि ते रखिया सोने हबीब जूं अखियूं खुलियूं फरमायूं जिब्राइल ही छा अॻे अॻे बीहंदो आहीं कदमनि खे चिमियूं ॾींदो आहीं अॼु छा राज़ आहे जिब्राइल चवणु लॻो तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा वाह 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 हज़रत मूसा तॾहिं चयो फरमायूं फ़कीरो ॿुधो तूर और मेराज के किस्से से होता है टूर और मेराज के किस्से से होता है अया अपना जाना और है उनका बुलाना और है आसमानों पर गए इदरीस ईसा शक नहीं आसमानों पर गए इदरीस ईसा शक नहीं दम में सेरे लामका मेराज असरा और है मुजादी दोस्तों बुराक महबूब करीम खे अर्ज़ कयो सोना अॼु दावत आहे रब करीम मूंखे घुरायो आहे अल्लाह जा महबूब तैयार थिया जंहिं वक़्त में वादी मक्का आया एॾो नूर जो मलाइकनि वारा ॾीआ कमी न पिया कनि सभु ते मुस्तफा जो नूर ग़ालिबो वलियनि सां मुलाक़ात थी हज़रत साईं ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठन वारनि खां माण्हू पुछोसीं तूं महबूब जी महराज वारी राति वियो हुए या न महबूब जी इस्तक़बाल जे लाइ साईं के गल ते लॻल ही मिट्टी 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 लॻल मुजादी दोस्तों बुजुर्गो लहे कान पई फकीर अर्ज कर लगा साईं ये मिट्टी लहे कान थी किथा जी मिट्टी आ ख्वाजा गुलाम फरीद फरमायो अकेले नहीं फरीद को रूहुल अमी को भी हाय लगी उनकी खाक मुंह पर पूरा चवण लगो जो हज़रत ख्वाजा गुलाम फरीद चवण लगो फकीरो ये मिट्टी हितां जी ना है मेराज वाली रात असां सब औलिया अल्लाह सुने हबीब जे इस्तक़बाल जे ला वादी मक्का में वयासी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रवानो पिया कयूं
साईं पुरा के वेजा मुझे नजर पई फरमायो ख्वाजा गुलाम फरीद वेजो आओ मुखे वेजो घुरायूं कुर्ब केड़ा थी वया ही ख्याल ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भर में भी आयूं तोड़ी फकीरी हाल हो है कुर्ब केड़ा थी वया ही ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भर में भी आयूं तोड़ी फकीरी हाल हो महबूब सामू साईं मियां मोहम्मद बख्श खड़ी छड़ी वालो जने साईं बाहर निकलना जेके ॾिसंदा माण्हू आशिक़ थी पवंदा भुलिजी पवंदा त मदीने में साईं थो अचे सुभान अल्लाह हिकिड़े ॻोठ में आया इस्तक़बाल कयो माण्हू पुछोसीं नालो फरमाए मोहम्मद भुलिजी पिया त शायदि मदीने वारो मीर आहे कलमो पिया पढ़नि नारा पिया साईं फरमायो छाजे लाल अर्ज कर लगा सी तमाम महबूब के मेराज वारी रात ॾिठो आ ये मिट्टी अवां जे गल ते लॻल आ सही आ असांखे को हिस्सो मिले मुंहिंजा भी दोस्तो बुजुर्गो साईं फरमायो आऊं ओ मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आहियां ए मोहम्मद गुलाम मोहम्मद ए मोहम्मद गुलाम मोहम्मद ए मोहम्मद हो रे जिंदा जग कलमा पढ़ता है ओ मोहम्मद हो रे सुभान अल्लाह अदा आऊं ओ मोहम्मद को है वो महबूब ने सुनवा जी हाँ फरमायो हेदा न्यारो हिय जो यार त मदीने जा साईं सामू घोड़े ते अचन पया सुभान अल्लाह सभनी जो ॾिठो त दाऊं कदा किरदा विया जने होश में आया मियां मोहम्मद बख्श खड़ी छड़ी वारे पुछो छा ॾिठव छा थियो चवण लगा जीअं मूं ॾिठो आ अॼु अवां कोन ॾिठो आ भेनरी अवां कोन ॾिठो सुभान अल्लाह माखी मिसरी खंड कनाला मिठल मुई जो मिठो आ मिठल मुई जो मिठो आ अदाम को ने ॾिठो आ भेनर अवां को ने ॾिठो आ सुभान अल्लाह साकाती कुर्ब वारी अल्लाह साकाती कुर्ब वारी अल्लाह जैसा जानब मुखे कुठो आ अॼु अवां कोन ॾिठो आ भेनर अवां कोन ॾिठो सुभान अल्लाह ख़्वाजा गुलाम फरीद थो चवे मुखे महबूब भर में बिहारियो मिठाई साहब खां सिज ने पूछो सही ख्वाजा गुलाम फरीद जो दासी गडवासी तवा किथे वा पान फरमायूं मां जड़ी जोतड़ी मानी मारो चन जी हुजत हो तपन वसीमू मुंह आके पूजा पाइन पेर में मां तई जुतियन जेही ओ विसारे वेई तन के चिन रे किया रहा सुभान फरमायो दा असां मदीने वारे साईं सां नाने सां गॾु हासीं जॾहिं सोने हबीब जी सवारी परवाज़ कयो मथे न वञी सघियासीं एतिरो अर्ज़ु रखियोसीं त जेकॾहिं
अल्लाह पाक मुखे अब्दुल लतीफ न बनाई हा, हाफिज़ कुरान न बनाए हा, शायर न बनाए हा, ॿियो कुझु न बनाए हा। मेराज वारी रात पंहिंजे सोने हबीब जे कदमनि जी जुती बनाए हा त इन बहाने माफ़ कर अची अर्श अज़ीम ऐं ला मकान घुमी वई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह जा महबूब वादी मक्का खां रवाना थिया। तई वक्त में मस्जिद अक्सा में आया, सभिनी ने फिर सोने हबीब जो इस्तक़बाल करे। बरमला चयो सोना तू सिर्फ ॾींहंनि जो नबी न आहीं, असां नबियनि जो नबी आहीं, रसूलन जो रसूल आई। जै वक्त में मुझा महबूब आसमान खां गुजरिया, जिता जिता मुझा प्यारा बैनर लगल हा, जिते जिते झंडा लगल हा, अल्लाह जा मलाइक सिफूं बची बीठा हा। दोस्तों उहे खुदा जा मलाइक सलातूं झूंगारी दाव्या, चवंदा विया राणनि जा राणा, मदीने जा मीर, तू नूर आई पर असां जहिड़ो नहीं। सब मलाइक झुकी विया, चवण लगा नबी आई, रसूल आई, सिर्फ असांजो नहीं, सभिनी जो रसूल, नबियनि जो भी रसूल। मुंहिंजा दी दोस्तो बुजुर्गो, मलाइक मञी विया, बाक़ी रहियो जिब्राइल। गॾियो अचे जिब्राइल, जॾहिं सिदरतुल मुंतहा ते महबूब रसियो त जिब्राइल थी रहियो। साईं यारो फरमाया जिब्राइल जी आका अॻिते हल, अॻिते हलो। अर्ज़ कई सोना मुंहिंजी हद ख़त्म थी वई, हे असांजी आख़िरी हद आहे, अॻियां वारा हेठि न ईंदार, हेठियां मथे न ईंदार। सोने हबीब फरमाया जिब्राइल जिते तुंहिंजी हद ख़त्म आहे उतां मुस्तफ़ा जी हद शुरू आहे। असांजो तो सफ़र ही हाणे तो शुरू थिए। जिब्राइल ॻाल्हि ॿुध, तो मुझे वॾे ॾाॾे खे चयो जॾहिं आड़ा ॾे काफ़र वठियो विया, तो चयो इब्राहिम का मुश्किलात हुजे, को दुआ हुजे ॾे त मां खयूं वञा। तो चयो तोखां पुछियो मुंहिंजे ॾाॾे जिब्राइल तूं केसि ताईं वञी सघे थो? तो चयो सिदरतुल मुंतहा ताईं। जिब्राइल अॼु तूं बि ॿुध, तुंहिंजी मुश्किल दुआ हुजे मूंखे ॿुधा, मां उत थो वञा जिते तूं नथो वञी सघीं। प्यारा मुसलमान भाइरो, ही आ तुझे मुझे राणे जो शान। अल्लाह जा महबूब फरमाइंदा जिब्राइल तुझी हद ख़त्म, मुस्तफ़ा जी हद शुरू आहे। अब घणा साल लगा सफ़र में? ठीक है। लैलन अल्लाह से तो फरमाया रात जे थोड़े हिस्से में ॾींहं लगा, 5 साल लगा। मोटी आया, महराज करे मोटी आया। चवनि था त अञा विज़ो वारो पाणी वहे थो, जंजीर लुॾे पई, बिस्तरो गरम आ, छाजे ला? इन जे ला त अल्लाह जा महबूब ही जान छॾे विया त जान जी जान ख़त्म थी। सभई कमकार पंहिंजी जाइन ते रुकिया पिया। जॾहिं जहान जी जान मोटी आई त हर शइ कम शुरू करे। अल्लाह सही कादर आहे। बादशाह पीर मेराज जे मौजू ते तकरीब कई, फरमायूं 18 साल हिकिड़ो ईसाई उठी बीठो, चई क़ुरान जो तो चवे थोरी देर में तव्हां टोटा 18 साल। साईं हुनखे माक़ूल तरीक़े सां दलाल ॾेई सम्झाई, मगर हू न सम्झो। आयो घर
आयो घर ॾिसे त हिकिड़ो मला मच्छी पियो खपाए उन खां मच्छी वठी पंहिंजी घरवारी खे ॾिनी थी चुल्हे तयारु कर मां तकले दरिया तां टुॿी ॾेई थो अचां दरिया में टुॿी ॾेई ॿाहिरि निकितो मर्द मां माई थी वियो माई अञा सोचे पियो त घोड़े वारो घबरायो थी चढ़ घोड़े ते थी छाजे लाइ थी अम्मा दुआ कई आहे त दरिया जी कंदी त तोखे कुंवार मिलंदी मुड़ुस हो जोड़ा तो ॻारे खणी आयो 7 ॿार कढी 7 ॿार ॼणी 7 पुट वरी संदस माईअ दोस्तनि चयो दादी हाणे हलूं था वरी दरिया ते आया दरिया ते दरिया में टुॿी ॾेई निकिती त वरी माईअ मां मुड़ुस अची भॻो सिधो आयो घर में अची ॾिसे त माईअ जा मच्छी पई छुले थी भई ही छा थी मरे तूं टुॿी ॾेई छा तड़ करे तड़ खे छॾ आस्ते ॻाल्हा वरी को घोड़े वारो न ॿुधे 7 पुट ॼणे आयो आहियो मूंखां पुछ हाणे जल्दी कर मच्छी बदाल मां बादशाह पीर खां माफ़ी घुरां न त ख़ैर कोन मुंहिंजा प्यारा ईअं मजमू लॻो पियो आहे 1 सवा लख माण्हू वेठा ॾिसे त अञा पोज़ू हले पियो साईं महराज बयान पियो करे ओ तालिब मोहम्मद मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मोहम्मद मुर्शिद तूं तालिब मोहम्मद मुर्शिद तूं तालिब मोहम्मद मुर्शिद तूं खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मोहम्मद मुर्शिद तूं तालिब मोहम्मद मुर्शिद तूं दुनिया जा रहबर तुम दस्तगीर तालिब मोहम्मद मुर्शिद तूं मुसलमान भाइरो ओ असांजो बादशाह पीर अञा दुनिया जे तख़्ते ते आयो न आलम अरबा में जॾहिं साईं आया ॾावा थोरा वॾा था अम्मा जी जल्दी हंज में वेठा आहिनि अर्ज़ था कर अम्मा हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां अम्मा तूं हुनजी तस्दीक कर अम्मा फरमाए थी जी मुंहिंजा पुट अब्दुल कादर ॿुधा अम्मा अञा तुंहिंजी शादी कान थी पंहिंजे बिरादर में सैयदनि सगोरनि में शादी हुई नाना साईं खे दावत ॾेई विया अब्दुल्ला सोमई खे जॾहिं उहा तारीख़ आई अम्मा वो नाना चयो हलो शादी में तो चयो मां परदे जे करे कान वेंदुसि ॿिया घर भाती विया घर खाली थी वियो अम्मा हिकिड़े चोर खे ख़बर पई त अब्दुल्ला सोमई जो घर खाली आहे सभु शादीअ ते विया आहिनि पोइ उन मौक़ो वठी त चोरी कयो आयो पंहिंजे घर जे वेझो माल में अरबा में वेठो मूं वलीअ पे पढ़ाया उतां नज़र पई अम्मा पर्दे में अम्मा पर्दे में वो चोर वेझो थींदो आयो मुंहिंजी मां तस्दीक कर घर में तोखे शी नज़र आयो या न जी अब्दुल कादिर शी मूं ॾिठो अम्मा दीवार खां उन शी चंपो हणी उन चोर खे हेठि किरायो आवाज़ करण जो तो ॿुधो जी पुट पाण फरमायूं अम्मा इहो शी न हो तुंहिंजो पुट अब्दुल कादिर जीलानी हो मुर्शिद जो दस्तगीर तुलखे लर न लोडो जंहिंजो अब्दुल कादिर पीर तुलखे लर न लोडो सैया रही बारी करण सवाबा दुश्मन लाए ही चीरे अज़ाबा साईं दुश्मन लाए ही चीरे अज़ाबा जन मिस
सिर विराया खीर तुखे नर न लोलो आ जो अब्दुल कादिर पीर तुखे नर न लोलो। दोस्तों हे जो आयो अना बादशाह पीर तकरीर में फरमाए मौजू मेराज तो हले सवाल लख माण्हू वेठान जीअं जो आयो हाणे अटे पियो वेझो त साईं खे पेरे पवां माफ़ी वठां माण्हुनि जे मथां फलांगींदो ओरांगींदो पियो अचे कुझु फ़क़ीर हुन छॾियो वेहो पर हुनखे त अॻिते वञिणो। बादशाह पीर जी नज़र पई फरमायूं फ़क़ीरो झलियो न अचण जो ई पाण कोन आयो आहे हिनखे घोड़े वारे मिड़ खणाई आयो कदमनि ते किरी पियो केवला माफ़ कजो मञो मैं साईं जो तूं कीअं कोन मञियोसीं मञो मैं कलमो पढ़ी मुसलमान छो मुजाजी दोस्तो मुझे महबूब के 18 साल पर रब तो फरमाए दुनिया में हिकड़ी घड़ी हुई अल्लाह जा महबूब मेराज करे मुठी आया इन मेराज जो सबब यो असां गुनाहगारन जा दफ्तर खणी अर्ज़ कयूं मौला वो केतिरो वॾो पंधु करे ईंदो आहे त क़दुरु थींदो आहे मुंहिंजा साईं मां बि एॾो पंधु करे विया बसि मुंहिंजी गुनाहगार उमत जी तोखे पार कुनल ईंदो पाण पर मां कुझु अॻु भरी थी आहियां मथां चए ख़ान बलोच त किनीअ मां कुझु न छो। दोस्तो आख़िर जी तयारी कयो आख़िर मौत आहे मरणो आहे। दोस्तो नमाज़ जी पाबंदी कयो माउ पीउ जो अदब हया एहतराम कयो पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ायो गुनाहनि खां बचो व्याज खां बचो व्याज जो नंढे में नंढो गुनाह ईअं अस्तग़फिरुल्लाह सम्झ मां सॻी सां न एॾो गुनाह आहे। दोस्तो इन्हनि शयुनि खां रुको कूड़ न ॻाल्हायो सच ॻाल्हायो माइटनि जी ख़िदमत कयो मौत मथे ते बीठो आहे वक़्तु गुज़री वियो त पोइ बिठाईंदा तो फरमाए रोयो वेठी रो पुनल खां पोइ ॾींदस बाहि बबो रखे है जाग रुमाणी सुतियल सूर पिराया जाग रुमाणी सुतियल सूर पिराया सुतियल सूर पिराया अल्लाह तन सजन बनाया जाग रुमाणी सुतियल सूर पिराया।